द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खज़ानो 164। अॼु जा सिंधी अखर आहिनि: लॼ अचणु, मुंहुं ॻाढ़ो थियणु या खिज़ाब, शोखी ॾेखार, डाढ़ हणणु या मिड़ई टिॼारणु, कारो मिरूं, सूअर या वराह, पटी, तख़्तो या इंतिज़ामी मेड़, चढ़णु या सवार थियणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। पंहिंजी अजायो ऐं बेवक़्ती साराह ॿुधी सियाणो लॼी महसूसु कंदो आहे। नौजवानीअ में शोखी ॾेखारणु या वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे मिड़ई टिॼाण आम हालत लेखी वेंदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पुराणनि मूजिबि वराह अवतार भॻवान विष्णुअ जो अवतार आहे। तख़्तनि जे ठहियल स्टेज ते कारखाने जे इंतिज़ामी मेड़ में शामिल शख़्स वेठा हुआ। मुसाफ़िरी करण लाइ रेलगाॾीअ में चढ़णु या सवार थियणु ज़रूरी आहे। सिंधियत सुहिणी रहे।